पिछिया मटियारी जस्कम अगवाणनि जी मटियारी मीडिया फॉर्म ते बदअमनी ख़िलाफ़ प्रेस कॉन्फ्रेंस ऐं सुभाणे थींदड़ एहतिजाज जो सॾु ॾिनो। जस्कम कारकुन सज्जाद ख़ासकिली जे घरां कुझु ॾींहं पहिरीं थींदड़ चोरी ऐं घर वारनि ते तशदुद करे फुर कई, जंहिंमें सोनो सेठ ऐं कैश रक़म हफ़्तो खां वधि वक़्तु गुज़रण जे बावजूदि SSP मटियारी SHO मटियारी न चोरी वापसि कराई ऐं न ई जवाबदार गिरफ़्तार करे सघी आहे, जिते मटियारी शहर समेत आसपास जा इलाइक़ा चोरनि ऐं फुरनि जे रहम करम ते आहिनि। इन बदअमनी ख़िलाफ़ जस्कम मटियारी तरफ़ां सुभाणे बाक़ियल पोटा मोहल्ला व हाजी नबील जी कोर्ट वटां एहतिजाजी रैली कढी वेंदी, जेका शहर जे मुख़्तलिफ़ रस्तनि खां थींदी मटियारी थाणे जे साम्हूं एहतिजाजी धरणो हंयो वेंदो। मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त जस्कम अगवाणनि चयो त मटियारी शहर में गुज़िरियल काफ़ी वक़्त खां शहर में चोरियुनि ऐं फुरनि जूं वारदातूं वधी वियूं आहिनि। मटियारी पुलिस तरफ़ां का बि कार्रवाई न कई पई वञे ऐं लॻे थो त जस्कम कारकुन सज्जाद ख़ासकिली जी चोरी सोची सम्झी साज़िश आहे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।